वेझो कामिल खान चाचड़ वटि इंडस हाईवे रोड ते नामालूम फोरू ॿिनि ॻोठाणनि खे ज़ख़्मी करण बाद 1.5 लख रोक रक़म ऐं सीडी मोटरसाइकिल फुर करे फरार थी विया। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर गुलसुमरो मूजिबि ॻोठ गजण दस्ती वासे ॿिनि ॻोठाणनि बका मोहम्मद दस्ती ऐं मेवा दस्ती प्रेस क्लब कश्मोर पहुची मीडिया ॾोधाईंदे चयो आहे त 6 जवाबदारनि कश्मोर इंडस हाईवे रोड ते ज़ख़्मी करे 1.5 लख रोक रक़म फुर करे सीडी मोटरसाइकिल काहे फरार थी विया आहिनि। ज़ख़्मी थियल ॻोठाणे बका मोहम्मद दस्ती इल्ज़ाम लॻाईंदे चयो आहे त ज़ुल्फ़कार दस्ती हज़ार ख़ान दस्ती ऐं ॿिनि अणसुञातल जवाबदारनि ख़िलाफ़ एनसी दाख़िल कराई वई, पर जवाबदारनि खे कश्मोर पुलिस गिरफ़्तार नथी करे। गाजी खावर शहर में गैस बिजली ऐं पीअण जो पाणी केतिरनि ई ॾींहनि खां बंदि पयल आहे, जंहिं करे शहरी अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहिनि। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर शीराज़ गाडी मूजिबि शहरनि फैज़ अली खावड़, मोहम्मद यूसुफ, हमज़ो चन्नो ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो आहे त गाजी खावड़ में 1 महीने खां वठी वापटा वारनि बिजली बंदि करे छॾी। पीअण जो पाणी धामरा खां ईंदो हुयो, उहो बि इंजीनियर फयाज़ कोलाची बंदि करे छॾियो आहे ऐं सुई गैस बंदि पई आहे, जंहिं करे असां रद पचा नथा करे सघूं। हुननि मुतालबो कयो आहे त शहर में बिजली ॾिनी वञे, शहर में पीअण जो पाणी ऐं गैस बहाल कई वञे। ड्रिगड़ी में बादशाहू नौजवाननि ते ॿधल वफ़द 0 पॉइंट ते कट लॻाइण लाइ ऐलानियल धरणे में शिरकत लाइ रवानो थी वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर सैयद नवीद शाह मूजिबि मीर अरशद टालपुर, उसामा कायम खानी, बिलावल कायम खानी, सऊद कायम खानी जी अॻवाणीअ में 0 पॉइंट ते कट लॻाइण जी हिमायत में नेवी पंप ते लॻल धरणे में शिरकत लाइ कराचीअ खां निकितो, जेको प्रेस क्लब ड्रिगड़ी पहुतो। हुननि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त 0 पॉइंट ते कट न लॻण जे नतीजे में 5 ज़िलनि जा सवें ॻोठ, शहर ऐं लखें माण्हू हिन वक़्तु पाणीअ जे घेरे में आहिनि। हुननि जो चवणु हो त असांजे 60 जा नौजवान वॾे अंग में धरणे में शरीक आहिनि। असां बि शिरकत लाइ वञी रहिया आहियूं। जेकॾहिं कट न लॻायो वियो त असां मीरपुर ख़ासि ज़िले खां पियादल मार्च कंदासीं। सरहाड़ी में PPMA रोशनदीन जुणेजो जे पुट अलाउद्दीन जुणेजो बरसात मुतासिर इलाइक़नि जा दौरा करे हर मुमकिन सहायता करण जी ख़ातिरी कराई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मेहदी रज़ा मरी मूजिबि हुन यूसी गुल मोहम्मद लखारीअ में PPA जे झूने कारकुन कामरेड बादल शेख जी अयादत करे ॻोठ में बीठल पाणी नेकाल कराइण समेत हर मुमकिन सहायता जी ख़ातिरी कराई। अलाउद्दीन जुणेजो ॻोठ मीर मोहम्मद ज़रदारी, शादी खान ज़रदारी ऐं ॻोठ झंडो खान ज़रदारीअ में PPA जे यूसी चेयरमैन महबूब अली ज़रदारीअ सां मुलाक़ात करे थियल नुक़सान बाबति तफ़सील मालूम कया। मीडिया सां ॻाल्हाईंदे हुन चयो आहे त ज़िले सांगड़ समेत समूरी सिंध मुतासिर थी आहे। जिते 3 करोड़ मुतासिर हुजनि, उते 2 लख टेंट का माना नथा रखनि। जेको सामान अचे थो त उन जो हिसो ॾिनो वञे त जीअं मुतासिरनि में विरहाए सघूं। मोरो भरिसां ॻोठ मखरारीअ में 1 ॾींहं जी मुफ़्त मेडिकल कैंप लॻाई वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर परवेज़ चांडियो मूजिबि ज़रदारी बिरादरीअ जे मुअज़्ज़िज़ शख़्सियत रईस सिकंदर ज़रदारी ऐं देह लुंडकीअ जे चूंडियल चेयरमैन डॉक्टर एजाज़ अली ज़रदारी जी कोशिशुनि सां मुफ़्त मेडिकल कैंप क़ाइमु कई वई। कैंप में मोरो शहर जे मशहूर डॉक्टर नसरुल्लाह साबकी आसपास जे ॻोठनि मां आयल मरीज़नि जो चेकअप करे दवाऊं ॾिनियूं। उन मौक़े ते आयल मरीज़नि जो चवणु हो त असां पंहिंजे यूसीए जे चेयरमैन डॉक्टर एजाज़ जा थोराइता आहियूं, जंहिं असां लाइ ॻोठ में मुफ़्त मेडिकल कैंप क़ाइमु कई। रकनपुड़ा में डॉक्टर बच्चल गरवाण जे सहकार सां बरसात मुतासिरनि लाइ 1 ॾींहं जी मुफ़्त मेडिकल कैंप लॻाई वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर जान मोहम्मद अबड़ो मूजिबि मेडिकल कैंप जो इफ़्तिताह आगा खान कराची अस्पताल जे माहिर डॉक्टर DS अकरम, वॾेरो मोलाई ॿोड़ो, रईस यूसुफ ब्रोही ऐं ॿियनि कयो। डॉक्टर DS अकरम, डॉक्टर एजाज़, डॉक्टर फौज़िया गरवाण, डॉक्टर कादिर बख्श उन्नड़। फ्री मेडिकल कैंप लॻाईंदड़ डॉक्टर बच्चल गरवाण ॻाल्हाईंदे चयो आहे त असांजो मेडिकल कैंप जो मक़सदु बरसात मुतासिर माण्हुनि खे सिहत जूं सहूलतूं फ़राहम करणु आहे, छो जो ग़रीब माण्हू हिन ॾुखे वक़्त में शहरनि ताईं दवा वठण जी पहुच नथा रखनि। ॾींहुं वेझो बासिर ज़मींदार हारीअ ते वंगार न वहण तां सख़्त तशद्दुद मुतासिर कोली बिरादरी ॾींहुं टंडो जान मोहम्मद मेन रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अल्लाह बख्श जरवार मूजिबि ॾींहुं भरिसां पीरज़ादो फार्म ते कोली बिरादरीअ जे मर्दनि ऐं औरतुनि लालचंद कोली, देरो कोली, रतनो कोली, सोनी ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में एहतजाज कंदे धरणो हयो वियो। हुननि ॿुधायो आहे त बासिर ज़मींदार इरफान कंबो, रिज़वान कंबो ऐं संदन कमदार अमीर बख्श बिरोही संदन नौजवान प्रेमचंद खे वंगार वहण लाइ चयो इनकार करण ते खेसि कमरे में बंदि करे सख़्त तशद्दुद कयो वियो आहे।
हुननि IG सिंध ऐं SSP बदीन खां मुतालबो कयो आहे त बासर ज़मींदार ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। नवाबशाह में बरसाती पाणी नेकाल न थियण ख़िलाफ़ हक़ानी कॉलोनी, बादल कॉलोनी ऐं मक़सीद ॻोठ जे रहवासियुनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। SS न्यूज़ जे रिपोर्टर तालिब हुसैन रिंद मूजिब दीदार चांडियो, डॉक्टर शरफुद्दीन ऐं आशिक़ खोखर जे अॻवाणीअ में नवाबशाह प्रेस क्लब अॻियां हथनि में बैनर खणी DCO नवाबशाह ऐं बल्दिया ख़िलाफ़ सख़्त एहतिजाज कयो वियो। उन मौक़े ते हुननि दाहींदे चयो आहे त संदनि इलाइक़नि मां अञा ताईं बरसाति जो पाणी नेकाल नाहे कयो वियो। गंदो पाणी थियण करे मच्छरनि जीअण जंजाल करे छॾियो आहे, पर इंतज़ामिया खे को बि रहम नथो अचे। हुननि मुतालबो कयो आहे त कॉलोनियुनि मां बरसाति जो पाणी कढियो वञे, ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो। जरवार ऐं भरपासे जे ॻोठनि में मलेरिया ऐं गैस्ट्रो पखिड़िजण बाद DC घोटकीअ पारां जरवार UC मुख़्तलिफ़ ॻोठनि में डॉक्टरनि जूं टीमूं उमाणियूं वयूं। SS न्यूज़ जे रिपोर्टर जावेद पोस्तार मूजिब जरवार जे ॻोठ नबी बख्श गबोल ऐं मोहम्मद मुराद गबोल में सिहत खाते जूं टीमूं पहुची वयूं। टीमुनि में मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा माहिर डॉक्टर शामिल आहिनि, जेकी मरीज़नि खे चकास करण बाद दवाऊं ॾेई 3 ॾींहं मेडिकल कैंप जारी रहंदी। वाज़े रहे त जरवार ऐं भरपासे जे इलाइक़नि में मलेरिया ऐं गैस्ट्रो सबबि 14 ॼणा फ़ौत थियण ते DC घोटकी गुज़िरियल ॾींहुं जरवार में सिहत जी एमरजेंसीअ जो नोटिफिकेशन जारी कयो हो।